अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे संदेशू ऐं लाड़काणे मां मां आहियां, मां जो मेज़बान मुनवर रिंद। नाज़रीन, मुल्क में तमामु घणी महांगाई थी वई आहे। खाइण पीअण जूं शयूं जेके आहिनि उहे तमामु घणियूं महांगियूं थी वियूं आहिनि। खंड, अटो, गिहु, चांवर ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि उहे बि तमामु घणियूं महांगियूं थी वियूं आहिनि, जंहिंजे करे माण्हू उहे ख़रीद करे नथा सघनि। जॾहिं त आम तौर ते जेको मज़दूर आहे 500 रुपया दिहाड़ी कमाए थो ऐं उहो मज़दूर जेको आहे इहे शयूं ख़रीद करे नथो सघे। ऐं सब्ज़ियुनि में सब्जियूं जेके आहिनि उहे बि तमामु घणियूं महांगियूं थी वियूं आहिनि। बसर, टमाटा ऐं ॿिया जेके खाइण पीअण वारियूं शयूं आहिनि उहे बि तमामु घणियूं महांगियूं थी वियूं आहिनि। लाड़काणे में जेको इंतिज़ामिया आहे उन ते कंट्रोल न करे सघी आहे ऐं जेके दुकानदार आहिनि उहे पंहिंजो पंहिंजो जेको आहे अघु उहो मुक़ररु कयो आहे उन्हनि। मां लाड़काणे जे हिन वक़्तु हिते हिकु बाज़ार में मौजूदु आहियां। मां ॾिसी रहिया आहियो त हिते बाज़ार में ॿाढ़ाई आहे, माण्हुनि जी तमामु रश घटि आहे। इन जो इहो ई सबबु आहे त महांगाई जे करे माण्हुनि वटि पैसो न आहे, जंहिंजे करे उहे माण्हू ख़रीदारी करे नथा सघनि। ख़ासि तौर ते कपिड़ो या ॿियूं शयूं उहे बि माण्हू नथा वठी सघनि ऐं इंतिज़ामिया जेको आहे इन ते को बि जेको आहे कंट्रोल न करे सघी आहे। पेट्रोल महांगो हुजण जे करे इहो बि सबबु आहे त पेट्रोल महांगो थी वियो आहे, जंहिंजे करे सभु शयूं जेके आहिनि उहे महांगियूं थी वियूं आहिनि। त इन हवाले सां अचो त लाड़काणे वासियुनि खां पुछंदासीं त उहो महांगाई खे कीअं था ॾिसनि, उनजो कहिड़ो सबबु आहे ऐं उन लाइ उहे पंहिंजा वीचार कीअं था वञनि। हर शइ महांगी थी चुकी आहे। ग़रीब माण्हू जेको आहे तो तमामु परेशान आहे। अटो महांगो आहे, गिहु महांगो आहे, खंड महांगी आहे। अॼु माण्हू एतिरो कमाए थो पियो जेको शाम जो पंहिंजे बचनि जे लाइ बि गुज़ार नथो करे सघे पियो। इहा अपील थो कयां पियो हुकूमत खे कोशिशि करे जेतिरो थी सघे रेटनि खे घटायो वञे। हर रेट महांगो आहे। हिन वक़्तु खीर जेको आहे सो जेको 150 रुपया किलो हुयो अॼु उहो 200-250 रुपया किलो थी पुॼो आहे। आख़िर ग़रीब माण्हू काॾे वञे? कोशिशि कयो, महिरबानी करे जेतिरो थी सघे रेट घटायो। जो हर माण्हू परेशान आहे, पंहिंजे बचनि जे लाइ परेशान आहे। माण्हू रोज़ी नथो करे सघे पियो। हिकिड़ो माण्हू आहे पंहिंजा 5 बचा पाले जा पंहिंजो गुज़र सफ़र करे। सब्ज़ी महांगी आहे, बसर महांगा, टमाटा महांगा, हर शइ महांगी थी चुकी आहे। जेतिरो थी सके रेट खे घटायो, जेकॾहिं न त अवाम ॾाढी परेशान आहे। एतिरा ग़रीब माण्हू ख़ुदकशी करण जे लाइ तयारु थी विया आहिनि। माण्हू परेशान आहिनि। कोशिशि कयो, महिरबानी करे घटायो रेट। जेकॾहिं हालातनि जे तरफ़ां पुछणु चाहियो था त कुल्फीअ जो त को मसइलो न आहे। मां 4 साल अॻु में हिते दुकानदार हुयुमि। जॾहिं लॉकडाउन शुरू थियो, कोरोना वग़ैरह, महांगायूं वधंदियूं वियूं, हुकूमत जो कोई बि महांगाईअ ते कंट्रोल न रहियो। हलंदे हलंदे दुकानदारनि मां रेड़ीअ ते पहुतायूं, पर रेड़ीअ खां पोइ अलाए छा थींदो। हालात मुल्क जा तमामु पोइते पइजी आया आहिनि। माण्हू टेंशन में आहिनि, परेशान आहे। ग़रीब आवाम ख़ासि करे। अमीर माण्हूअ जो गुज़ारो थींदो आहे, छो जो 10,000 कमाईंदो 5,000 खपी बि आहे, परवाह न आहे। ग़रीब 1000 कमाईंदो, उन मां उनजो छा थींदो? 500 कमाईंदो, छा थींदो? कुझु बि न। ग़रीब टेंशन में आहे भाउ। आख़िरी ॻाल्हि इहा ई आहे। मुतालबो इहो ई आहे त हुकुमरान तवजो करे ऐं सस्ताई कनि। पहिरियां ई त खाधे पीते जी शयुनि खे सब्सिडी ॾेई सस्तो करे ॾियनि, पोइ वधीक ॿियूं ॻाल्हियूं आहिनि। असांजो रोड कम जो न आहे, असांजी घिटी कमाई न आहे, असांजी नाली कमाई न आहे। असांजे कम जो अटो चांवर गिहु आहे जेको ग़रीब रोज़ इस्तेमालु थो करे। इहे शयूं माना सस्तियूं थियणु घुरिजनि। महांगाई केॾी आहे, असां छा ख़रीद कयूं? नहीं एॾो महांगाई आहे। पेट्रोल किथे वञी पहुतो आहे? ख़रीदारी किथे कयूं? साईं अटो महांगो थी वियो आहे। घर जूं फीसूं नथा ॾेई सघूं ॿारनि जूं। गैस महांगी थी वई आहे। एॾी महांगाई आहे, काॾे को असां लाइ हुकुमरान आवाज़ उथारण लाइ तयारु न आहे। सभु पाण में मिली जुली खाइण कढनि। असां परेशान आहियूं, आवाम परेशान। आवाम कंहिंसां ॻाल्हाए? जेके माफ़िया आहे उन्हनि स्टोर करे छॾिया आहिनि। स्टोर करण खां पोइ ब्लैक ते था खपाइनि, मनपसंदि पंहिंजा अघ था हलाइनि। ठीकु आहे, ग़रीब माण्हू पिसंदो थो वञे। ब्लैक मेलर जेके बताखोर उहो वधंदा था वञनि। त इहो ई आहे त पाकिस्तान जे ॿियनि शहरनि में बि महांगाई आहे, पर लाड़काणे में थोरी सवाई आहे। लाड़काणे में ॾिसो था तव्हां गोश्त वठणु वञो, सब्जी वठणु वञो, मच्छी वठणु वञो या गिहु वठणु वञो, हिकिड़े दुकान ते वञो त ॿियो रेट आहे, ॿिए दुकान ते वञो त टियों रेट आहे। जेकर महांगाई बि हुजे त असांखे लाड़काणे जी जेकी महांगाई आहे हिन त असांजी चेल चिबी करे छॾी आहे। असांखे अफ़सोस थींदो आहे त हेॾी महांगाई कीअं थी वई। 600-700 रुपया कमायूं था, अटो वठूं, भाॼी वठूं, गिहु वठूं। इंसाफ़ कयो तव्हां। ॾाढा परेशान आहियूं। ग़रीब माण्हू सफ़ा सॼो ॾींहुं लोड़ियूं था। पोइ 50-100 असांजे घर में नथो बचे। एॾी हालियत आहे, ॾाढा परेशान आहियूं। असां किथे महांगी कई आहे भाउ? खीर महांगा, पतियूं महांगियूं, हर शइ ज़र लॻी पई आहे। का शइ कान्हे का। हर को चए महांगो लॻो पियो आहे। असां छा कयूं? 600-700 कमायूं था भाउ। नथो हले न घर साईं। परेशान लॻा पिया आहियूं। 1600 रुपया किलो आहे। सम्झे बाबा, महांगाई आहे न। गोश्त महांगो न आहे, हर शइ महांगी आहे। सम्झे न। डुकर पइजी वियो आहे। लाहौर जा, इस्लामाबाद जा वापारी हिते छेला वठंदा अचनि।
असांखे माल मिले ई नथो 20-25 लाख हूंदा 2 लाख उठाइण साईं मिले ई नथो माल महांगाई जे करे साईं असां जायूं किरी पिया 12 में वॾा फुलनि में असांजी को मदद नथो करे अचे साईं असां ग़रीबनि जी मदद करे वञूं महांगाई बि ॾाढी थी वई आहे साईं एॾी महांग पती आहे ग़रीब माण्हू खाई नथो सघे साईं अटो गिहु चांवर हर शइ महांग पती वई आहे लाड़काणे शहर में पर पूरे पाकिस्तान लेवल ते एॾो महांगाई थी वई आहे जो ग़रीब माण्हू जेको आहे ग़रीब आवाम एॾो वीचारो बेज़ार लॻो पियो आहे जीअं हिकिड़े मज़ूर शख़्स जी 600 रुपया ॾियाड़ी हूंदी मिसलन त उहो छा हलाए सघंदो असांजो 1000 रुपए मां ईअं सम्झो त 2 शयूं बि नथियूं अचनि न भाॼी थी अची सघे न तेल थो अची सघे गवर्नमेंट खे हथ ॿधी गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे थोरो अवाम ते रहम कयो वञे पंहिंजे मुल्क ते रहम कयो वञे ॿुधो जो असांजो जेको मुल्क पाकिस्तान आहे एॾो नालो आहे असांजो हिते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो शहर आहे माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह उहे वीचारा फुल कोशिशि कनि था पीपल्स पार्टी वारा तमामु घणी कोशिशि कनि था वीचारा पर मथां खां वठी जेको निज़ाम धरम भरम लॻो पियो आहे त हुनखे जेसितोणी उहो थिए पर असां माना गुज़ारिश कंदासीं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे असांजे हितां जे अवाम जा जेके हुकुमरान आहिनि हिते मतिलबु आहे पीपल्स पार्टी जा जीअं जमील सुमरो साहिब थियो या ॿिया मतिलबु थियनि था उहे उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं कि एज़ उहे वीचारा पाण बि कोशिशि में आहिनि अल्हम्दुलिल्लाह DC साहिब आहे लाड़काणो कमिशनर साहिब आहे त असांजे हिते माना अवाम जे लाइ बहितर जेको आहे जेको सोचियो वञे उहो बहितर हुजे जीअं असां ग़रीबनि जो जीअं जेको आहे असांजी मदद थी सघे असांजो जेको आहे कमु थी सघे साईं असुल ॻाल्हि आहे त असांखे जेको रेट मिलो त असां उहो रेट खपायूं था अॻ में बसर 50 रुपए किलो आहे त असां 50 खपायूं 30 रुपया किलो आहे 30 हाणे 160 रुपए किलो बसर 160 खपायूं था हालांकि रुगो सब्जी न आहे महांगी हर शइ महांगी थी वई आहे अटो घणे किलो थी वियो आहे 160 रुपया किलो असां ग़रीब माण्हू काॾे वञूं साईं भिंडी हले थी 160-180 रुपया भिंडी हले थी किलो वाङण 100 रुपया किलो था हलनि बटालू 40 रुपया किलो था हलनि बसर 160 रुपया हिन रेट आहे सर मथो महांगो थो अचे असां 50 रुपया किले ते कमाईंदा आहियूं केॾी महिल वरी अचनि था जज साहिब वारा असांखे ॾंढो ई हलिया था 500 रुपया कमायूं असां 500-600 उहो घर हलायूं या हिननि खे ॾंढ ॾियूं न सर महांगी नथा खपे असांखे जेको रेट मिलो उहे था खपायूं 5-5 रुपया किले ते हा उहे महांगो था यानी ब्लैक ते था खपाइनि कल्ह तूरी खई आहे असां 120 रुपए किलो हिन महिल वरी 50 ते किलो हिननि छाकाणि ख़रीदारी कोन्हे का साईं गुरबत थी वई आहे न महांगी हर को माण्हू अॻे गंजू कमाईंदा हाणे असां कमायूं कोन हाणे पेट में बुरा पेट बि नथो निकिरे मंडीअ में तेज़ी आहे अघु सफ़ा ज़ीरो ने 2000 रुपया नारकिन जी पेटी आहे असांखे 5 रुपया या 10 रुपया किले ते बि नथा मिलनि जेको हाल आहे असांजो पियो हलूं था बाक़ी आहे चङी तमामु सॼो ॾींहुं दौड़ियूं था 3-3 4-4 ॼणा जो 1500 बि न थियनि बाक़ी छा खाऊं असां महांगाई जो अंत आहे सफ़ा ॻाल्हि चढ़ी वई आहे कंहिं कई आहे भला मार्केट में जेके वापारी आहिनि उहे था कनि था बाबा जो वापारी दलाल मंडियुनि जा आहिनि उन्हनि खे चऊं था त हो चवनि था मथां लिखी अचनि था बाबा हे बिल अथव ॾिसो त हिन जो हेतिरो अघु आहे खणो न खणो तव्हांजी मर्ज़ी आहे मजबूरी ख़ातिर खणणो थो पए रोज़ी आहे असांजी बाक़ी आहे महांगाई बंदि ग़रीब नथो खाई सघे एॾी महांग थी वई आहे त माण्हू जेको आहे का शइ खाई नथो सघे अटो आहे चांवर आहे गिहु आहे हर शइ महांगी थी वई आहे उते माण्हू वञनि कोन था फ्रूट ते पुछंदा 10-20 रुपया हुते अटो चांवर ते 100 मथे चाढ़ींदा त माण्हू हुते वञनि ई कोन था असांजो जेको बकरा हूंदो 230 रुपया उहो 700 रुपया मीटर थी वियो आहे जेको आहे असांजे नंढा नंढा ॿार सां ॾाढा परेशान लॻा पिया ग्राहक सिलाई घुरूं था वजन बाबा 1000 रुपया सिलाई कीअं ॾींदासीं मां साईं असांजे मटीरियल महांगो थियो आहे रेल बकरा में काज वग़ैरह शइ महांगा थी विया आहिनि असां करूं पूरी कंदासीं नंढा बचा सां कीअं हुननि खे जेको आहे कीअं हुननि खे बचनि खे पालियूं पंहिंजे कयो आहे ॾाढा परेशान लॻा पिया आहियूं असांजे जेको आहे हुकूमत खे इहो ई इल्तिजा आहे त ख़ुदा जे वास्ते असांजे बचनि ते रहम कयो असांखे जीअण जो हक़ आहे उहो असां खसियो न महिरबानी करे असांजे बचनि ते रहम कयो दर्जी आहियो घणो था रोज़ कमायो बाबा असां जेको आहे सो डेली मां दुकान पंहिंजो 3 कारीगर आहिनि जेको आहे असांजी पूरत का बि कोन्हे का मटीरियल एॾो महांगो थी वियो आहे दुकान जी मसवाड़ूं बिजली जा बिल एॾो असां परेशान लॻा पिया आहियूं जंहिंजे जो अंदाज़ो ई न आहे जेको तमामु परेशानी आहे भाऊ कीअं थो गुज़र सफ़र ते घर जो तमामु ॾुखियो आहे भाऊ तमामु ॾुखियो आहे असां एॾा परेशान लॻा पिया आहियूं जो असांजो दिमाग़ कमु नथो करे जेको आहे त लाड़काणे में तमामु घणी महांगाई आहे माण्हू सब्जी बि नथो वठी सघे गिहु खंडु अटो चांवर हाई रेट थी वियो आहे पेट्रोल खे छा चवंदो महांगाई महांगाई लाइ त मां इहो चवंदुमि त हिन महांगाईअ माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे कल्ह बि तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ो माण्हू गुरबत जे करे 5 ॿारनि खे ज़हर ॾेई छा था कनि कंट्रोल प्राइस लिस्टियूं छो न आहिनि उन ते अमल छो था कराइनि बाक़ी हिन महांगाईअ असांजो जीअण जो कुवत बर्दाश्त जी रही कोन्हे का शइ वठी सघूं तव्हां ॾिसो तेल किथे आहे पेट्रोल किथे आहे ऐं सब्जियूं किथे आहिनि
दाल चांवर किथे आहिनि ऐं तव्हां ॾिसो त हे जेके बि दुकानदार आहिनि रिक्शा वारा रेड़ी वारा मज़दूरनि खे त 500-600 ॾियारी मोशा कनि त 700 गोश्त 800 गोश्त किलो थो मिले ईद जे ॾींहुं माण्हू गोश्त नथा वठी सघनि। हाणे बि मां ॾिठो पाण पटाटा 200 रुपए वठां त मां चयोमांसि बाबा अॼु त घटि में घटि कुझु वठो जे साईं असांखे अखियुनि में पाणी अचे थो रही वेठा जे खाइण पीअण लाइ कुझु कोन्हे। बाक़ी चऊं था त हाणे मरण जो को असांखे तरीक़ो ॿुधायो हल कढायो त असां मरूं कीअं। नाज़रीन प्रोग्राम सिंध इशू में असां सां गॾु एसी लाड़काणो शाहिदा परवीन गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त लाड़काणे में जेकी महांगाई आहे ऐं आवाम दाहूं पियो करे त तमामु घणी महांगाई थी वई आहे। जेके दुकानदार आहिनि उहे मुख़्तलिफ़ रेट्स जेको आहे उहो पंहिंजा मुक़ररु कया आहिनि अघ उन्हनि ऐं जॾहिं त माण्हू जेको आहे जेको ग़रीब माण्हू आहे रोज़ानो कमाए थो उहो 3 वेला मानी खाइण जे लाइ मजबूर थी वियो आहे, कंट्रोल न थी सघियो आहे। मैडम खां पुछंदासीं उन शहर में काफ़ी बहितर कमु बि कयो आहे ऐं मीडिया खे इहो नज़र बि अचे थो त उहो मुख़्तलिफ़ जॻहनि ते छापा हणी करे उन्हनि ते ॾंड बि विधो वञे थो ऐं उन्हनि खे जो जेको रेट लिस्ट आहे उनजो अघु बि मुक़ररु कयो आहे। पर अञा ताईं जेको आहे बाज़ाब्ता तौरु उन ते अमल घटि नज़र अचे थो। मैडम खां पुछंदासीं त छा वजह आहे। तव्हां इहो ॿुधाइजो त शहर में असां विज़िट कयो आहे ऐं जेके आम तौर ते माण्हू आहिनि उहे दावूं कनि था त महांगाई आहे, दुकानदार पंहिंजो पंहिंजो अघु ॾियनि था, फ्रूट या सब्ज़ी या किरियानो जेको आहे उन जे लाइ छा चवंदो, केतिरा तव्हां क़दम खया आहिनि, छा चवंदो? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी जेको प्राइस कंट्रोल एंड मॉनिटरिंग आहे इहो असांजो टॉप मोस्ट एजेंडा आहे। हिन प्रायोरिटी बि इहो ई आहे त असां आवाम खे रिलीफ प्रोवाइड कयूं ऐं इन सिलसिले में असां डेली बेसिस ते डिफरेंट रेट्स बि कयूं था डिफरेंट मार्केट्स ऐं शॉप्स ते ऐं इन्हनि ते असां लीगल एक्शन बि खयूं था। इन में असां 3 शयूं ॾिसूं था। हिकु त जेको इन्हनि जो रेट आहे उनखे छा फॉलो कयो थो वञे या न। सेकेंड जेका बि रेट लिस्ट आहे छा उहा डिस्प्ले कनि था, छो जो इहो इलाही ज़रूरी आहे त आवाम खे उहा रेट लिस्ट नज़र अचे। ऐं जेका 3 शइ आहे उहा इहा आहे त जेको इन जी जेका नाप आहे उहा सही ॾियनि था। फॉर एग्ज़ाम्पल अगरि 10 किलो जो अटे जो बैग आहे छा उन में 10 किलो वाकई आहे बि या न, त इहा शइ बि असां चेक कंदा आहियूं ऐं उन बेसिस ते असां उन शॉपकीपर ते असां ॾंड बि हणंदा आहियूं, उन्हनि ते असां लीगल एक्शन खणंदा आहियूं। बाक़ी बिल्कुलु असांखे कंप्लेन्स अचनि अथियूं त जंहिं जॻह ते को बि अगरि रेट जो अॻिते पोइ को बि इशू आहे त असां ते जेका कंप्लेन ईंदी आहे असां फौरी उन ते एक्शन खणंदा आहियूं। ऐं पॉसिबली हिन हफ़्ते जेके बि एसेंशियल आइटम्स आहिनि उन जो रेट बि फिक्स थींदो ऐं इहो सभिनि ते सर्कुलेट बि थी वेंदो। उन खां पोइ जेको रेट जो फिक्सेशन खां पोइ स्पेशली रमज़ान बि अचण वारो आहे त उहो रेट सभु शॉप्स ते फॉलो बि थींदो ऐं इनखे इंश्योर असां पाण हिते कराईंदासीं। जी नाज़रीन प्रोग्राम सिंध इशू में लाड़काणे वासियुनि जा वीचार ॿुधा। महांगाई बाबति आवाम जो दाऊं, आवाम जो इहो चवणो हो त लाड़काणे में जेके बुनियादी शयूं आहिनि, आम वापे वारियूं शयूं आहिनि, खंड गिहु मुक़ररु कया विया आहिनि, उन ते को बि जेको आहे अमल नथो कयो वञे, जंहिंजे करे माण्हू तमामु घणो परेशान आहिनि। ख़ासि तौर ते लाड़काणे वासियुनि जो इहो बि चवणु आहे त बरसाति जेकी सिंध में पई ऐं बरसाति खां पोइ जेके तबाहकारियूं थियूं आहिनि उन में जेको आहे माण्हुनि वटि पैसो न आहे, ख़रीदारी करे नथा सघनि। जॾहिं त जेके बाज़ारूं आहिनि, शाही बाज़ार आहे, रेशम गली आहे, उहे बि असांखे वीरान नज़र आयूं। माण्हू जेको आहे कपिड़ो या ॿियूं जेके शयूं आहिनि उहे बि वठी नथा सघनि ऐं जंहिंजे करे महांगाई जे करे आवाम जेको आहे महांगाई जे चकीअ में जेको आहे उहो पीसजी रहियो आहे। ऐं ख़ासि तौर ते पेट्रोल जेको आहे उहो महांगो आहे। पेट्रोल महांगो हुजण जे करे ॿियूं शयूं बि जेके रोज़मर्रा जे इस्तेमाल वारियूं शयूं आहिनि उहे बि जेको आहे महांगियूं कयूं आहिनि। माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त मुर्गी गोश्त ऐं मच्छी जेकी आहे उन जा बि अघ जेको आहे सही तरीक़े सां मुक़ररु नथा कया वञनि। मुर्गी 700 रुपया किलो जेको आहे लाड़काणे में विकामजी रही आहे। उन हवाले सां इंतिज़ामिया सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। असिस्टेंट कमिश्नर लाड़काणो शाहिदा परवीन उन्हनि जो इहो चवणु आहे त उहो मुख़्तलिफ़ जॻहनि ते उन छापा बि आया आहिनि ऐं रोज़मर्रा जे हवाले सां रोज़ानो बुनियाद ते हू दुकानदारनि जो चेक एंड बैलेंस बि करे थी। उन्हनि खे लिस्ट बि जेको आहे इंतिज़ामिया जे तरफ़ां ॾिनी वई आहे। हुनजो इहो चवणो त जेके दुकानदार इन ते अमल नथा कनि ऐं उहे जेको आहे मुख़्तलिफ़ अघ वठनि था, रेट लिस्ट ते नथा अचनि, उन्हनि ते ॾंड विधा वञनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे थी। मथां रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे ऐं उन में बि जेको आहे ख़ासि लाड़काणे में उहे दुकान जेके आहिनि उहे क़ाइमु कया वेंदा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त लाड़काणे में जेको आहे सस्ताइप कई वञे त जीअं आम माण्हू पंहिंजी ज़िंदगी सही तरीक़े सां गुज़ारे सघे। कैमरामैन अल्ताफ़ अली सां गॾु मुनव्वर धरती न्यूज़ लाड़काणो।